अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कोहिस्तान न्यूज़ सर्विस में भलीकार हूँ असगर अली भट्ट। ख़बर शामिल कंदा हलूं। वाहेगुरु फाउंडेशन पारां थाणो बुलाखान ऐं आसपास जे गरीब मुस्तहक माण्हुनि में लंगर तक़सीम कयो वियो, जॾहिं त मेन बस स्टॉप थाणो बुलाखान में थधे पाणी ऐं शरबत जी सभील लॻाई वई। उन मौक़े ते वाहेगुरु फाउंडेशन जे सदर कोहिस्तान जे समाजी सुधारक हरेश कुमार तारवाणी ऐं ॿियनि कोहिस्तान न्यूज़ सर्विस सां ॻाल्हाईंदे चयो त खाने जे खिते जा आहियूं, हिन जनमभूमिअ सां वाबस्ता आहियूं। वाहेगुरु फाउंडेशन असांजो सथ आहे, असांजो प्लेटफॉर्म आहे, तमामु सुठो ऐं मज़बूत प्लेटफॉर्म आहे। ऐं असांजो मंशूर इहो ई आहे ग़रीबनि मिसकिननि माण्हुनि जी ख़िदमत करणु। पंहिंजे खिते जा माण्हू हुजनि चाहे किथे जा बि हुजनि, आल इंसान ज़ात जी ख़िदमत करणु। असांजा जेके समाज सुधारक आहिनि, असांजा जेके दानी आहिनि, उन्हनि जो आसीसा असांजे मथां आहे, आशीर्वाद असांजे सिर ते। हो चवनि था क़दम वधायो, असां गॾु आहियूं। ऐं असांजो बानी ऐं असांजी पूरी वाहेगुरु फाउंडेशन टीम कुल्लो कुल्ले सां मिलाए बीठल आहे। सभु दोस्त हिकिड़ी सलाह आहियूं। राति लंगर जी शेवा कई हुई, अॼु हीअ शेवा कई आहे, झल जी शेवा कई आहे। ऐं उमेदु कयूं था त इहा शेवा जो सिलसिलो, इहो फ़लसफ़ो जारी रहंदो। जीअं त असांजी सिर्फ़ु मंशूर इहो आहे त ग़रीब जी ख़िदमत कयूं ऐं ग़रीबनि जी सार संभालूं। असांजा ॿिया बि तंज़ीम में असां कमु थियनि था, जीअं व्हील चेयर वग़ैरह, राशन वग़ैरह। हींअर गर्मी मौसम हिन करे असां जल ऐं लंगर जी शेवा कई आहे। असीं चऊं था अञा बि असांजा जेके दोस्त वग़ैरह फाउंडेशन में हेठि थियनि, जीअं हीउ कमु वधंदो वञे। अॻुवाननि जो चवणु हो त वाहेगुरु फाउंडेशन जो मक़सदु ई ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करणु आहे। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस।